अस्सलाम वालेकुम नाज़रीन। असां तव्हांखे जीअं त फ़ेबरवरी जो महीनो आहे, असां तव्हां सां वाइदो कयो हो त कुझु महिमाननि सां तव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं सिंधी ॿोली जे तहफ़ुज़ जे बारे में ऐं सिंधी ॿोली खे कहिड़ा चैलेंजिस हिन वक़्तु मौजूदु आहिनि, उन्हनि जे बारे में ॻाल्हाईंदासीं। सो अॼु असां शबनम गुल, असांजी हिकिड़ी तमामु सुठी कहाणीकार, शाइरा ऐं उन खां अलावा फ़लसफ़े जे बारे में ऐं नफ़्सियात जे बारे में सुठी ॼाण रखण वारी, उन खां अलावा टीचर, उन जी मतिलबु प्रोफाइल में तमामु घणियूं अहम शयूं शामिल आहिनि। ऐं पाण जेको आहे सो हिकिड़ो चङो ख़ासि मुंहिंजे ख़्याल में 4-5 साल तव्हां सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे सेक्रेटरी जे तौर ते कमु कयो, त असां अॼु उन्हनि सां गॾु आहियूं, उन्हनि जे घर में मौजूदु आहियूं ऐं चाहियूं था त असां उन्हनि सां सिंधी लैंग्वेज जे बारे में ॻाल्हि ॿोल कयूं, छो जो फ़ेबरवरी जो महीनो आहे। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी हिन महीने खे सिंधी ॿोली जे प्रमोशन जे लाइ जेको आहे सो मुख़्तस कयो आहे, त अॼु असां शबनम गुल सां मौजूदु आहियूं। अस्सलाम वालेकुम शबनम गुल, कीअं आहियो? तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। असां तव्हांखां पहिरियों सुवाल जेको आहे सो इहो ई कंदासीं त असांखे ॿुधायो त सिंधी ॿोली जेका आहे उन खे अहिड़ा कहिड़ा ख़तरात जेके आहिनि से हिन वक़्तु साम्हूं आहिनि जो असांखे पूरो महीनो सिंधी ॿोली जे तहफ़ुज़ जे लाइ मल्हाइणो पियो पवे सिंध में रही करे? जी जी दर हक़ीक़त ज़ाइदा मसइलो इहो आहे त सिर्फ़ु सिंधी ॿोली खे न, पर तव्हां ॾिठो हूंदो त ॿियनि ॿोलियुनि खे बि ख़तरो आहे। मिसाल जीअं सिंधी जेके बाशऊर असांजा माण्हू आहिनि, राइटर्स आहिनि, ॿोली जा माहिर आहिनि, हुननि कुझु अरसे खां ॿोली जे खे घणो वधीक खयो आहे, मतिलबु इन मौज़ू खे खयो आहे। पहिरीं ॻाल्हि त मां इहा चवंदसि त सिंधी ॿोली ज़ाहिर क़दीम ॿोली आहे, हिन वक़्तु बि पंहिंजो अल्फ़ाबेट आहे ऐं उन खां सवाइ सिंधी ॿोली जेका आहे उन में वधि में वधि किताब था अचनि, अख़बारूं, उन जा चैनल आहिनि, त सच ॾिठो वञे त जेको असां चऊं था त ख़तरो जेको आहे उहो कहिड़ो थी सघे थो, छो त ॿोली त पंहिंजी जाइ ते स्टेबल आहे, लिखियो थो वञे ऐं ॿोली जा किताब था अचनि, त पोइ हाणे कहिड़ो ख़तरो आहे जंहिंजे बारे में असांखे ज़िक्र करणु घुरिजे। त मुंहिंजे ख़्याल में जीअं त थोरी देरि अॻु खां असां ॻाल्हि ॿोल थिए पई त चऊं पिया त 33 मिलियन खां वधीक सिंधी ॻाल्हाईंदड़ आहिनि ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़ 12 मिलियन खां वधीक आहिनि। अहिड़े तरीक़े सां अहिड़े तरीक़े सां पछतो ॻाल्हाईंदड़ पंजाबी ॻाल्हाईंदड़ उहे बि कुझु मिलियन आहिनि, इन खां सवाइ ॿियूं ज़बानूं आहिनि, पर जीअं त सूबे जी नुमाइंदा ज़बान जेका आहे, ॿोली आहे, उहा सिंधी आहे। ऐं हाणे जेको कुझु मसइला जेके आहिनि ॿोली खे दरपेश आहिनि, उन्हनि जो मां ज़िक्र कंदसि, पर इन खां अॻु में इहो ज़रूरु ॿुधाईंदसि त जहिड़ो असां काफ़ी सालनि खां कोशिशि पिया कयूं, जीअं ॾिहाड़ो असां सेलिब्रेट करणु लॻासीं, मल्हाइणु लॻासीं, त उहे जेके असांजा जेके हुनर या असांजी ॿोलीअ जी सुञाणप अजरक, सूसी या गज आहे, इहे थोरा पोइ ते हलिया विया हुआ डिज़ाइनर्स जे अचण खां पोइ, पर जॾहिं खां सिंधी ॿोलीअ जो या सिंधी जो जेको ॾिहाड़ो सकाफ़त जो असां मल्हाइणु लॻासीं, त उन खां पोइ घटि में घटि इहो थियो त जज़्बो पैदा थियो, ॿोली जे हवाले सां न, सकाफ़त जे हवाले सां जज़्बो पैदा थियो। उन खां चई सघूं था त ओनरशिप पैदा थी, हा बिल्कुलु थी। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त हमेशह इहा ॻाल्हि चई वेंदी आहे त ॿोली उहा सघारी हूंदी आहे जंहिंजो सकाफ़ती पस मंज़र हुअण सां गॾु मुआशी पस मंज़र बि मज़बूत हूंदो आहे। त थोरी हथी मिली सकाफ़ती हुनरनि खे ऐं जेके असांजूं भेनरूं घरनि में वेही पोरियो कनि थियूं, उन्हनि खे काफ़ी मुआशी टेक मिली। हिकु त इन जो इहो फ़ाइदो थियो। बाक़ी जेसि ताईं ॿोली जी तहफ़ुज़ जो सुवालु आहे त उहो तव्हां ॾिठो हूंदो त जॾहिं खां सिंध में इन क़िस्म जी तहरीकी खणी चऊं त हलाइण जी कोशिशि कई वई आहे, या ॾिहाड़ा मल्हाइजी रहिया आहिनि, या इदारा जीअं सिंधी ॿोली जो बाख़्तियार इदारो आहे या अहिड़ा ॿिया इदारा आहिनि, उहे इहे ॻाल्हि था कनि, त उन खां पोइ तव्हां ॾिठो हूंदो त अॻु में पंजाबी ॿोली ॻाल्हाईंदड़ बि अजीब हिकिड़ो महसूसु कंदा हुआ। हाणे पंजाबी जा मां ॾिसां थी एतिरा चैनल अची विया आहिनि ऐं हू फ़ख़्र सां पंहिंजी ॿोली ॻाल्हाइनि था। थोरो इन में हिकु जेके चइजे अहसास कमतरी जो अंसर अची वञे थो, जॾहिं असां पंहिंजी ॿोली खे ओन नथा कयूं। उन में इहो आहे त जीअं त उर्दू ज़बान या अंग्रेज़ी ज़बान आहे, इहा मुआशी तौर ते मज़बूत इन जो बैकग्राउंड असांखे मिले थो, ऐं ॿई जेके ज़बानूं आहिनि उहे सिंबल ऑफ स्टेटस चई सघूं था। ख़ासि कर
अंग्रेज़ी ज़बान। तव्हां अंग्रेज़ी ॻाल्हाईंदो, तव्हांजो कदु वॾो थी वेंदो, तव्हांजो स्टेटस, तव्हां हाई मतलब जीअं क्लास। माज़ी में फारसी ॿोली जो स्टेटस हो, हींअर उहो अंग्रेज़ी जो आहे। अंग्रेज़ी ऐं उर्दू जो आहे। जी जी। छो त उर्दू क़ौमी ॿोली आहे, क़ौमी ॿोली आहे त ज़ाहिर आहे उन ॿोलीअ जी पंहिंजी अहमियत आहे। ऐं ॿियूं जेके ज़बानूं आहिनि उहे क़ौमी ॿोली जो दर्जो नथियूं रखनि त ज़ाहिर आहे त पोइ उन्हनि जी उहा हैसियत न आहे। पर उर्दू जीअं त वधीक ॻाल्हाई थी वञे ऐं उन में उनजी जेका उनखे जेकॾहिं ॾिसंदासीं त मुआशी टेक आहे इन ॿोलीअ खे। अंग्रेज़ी जी जो जेसिताईं तालुक़ु आहे त अंग्रेज़ी जेका आहे सा रुतबे उहिदे जी ॿोली आहे। माना उन मुआशी त उनजो बैकग्राउंड तमामु घणो मज़बूत आहे। पर उर्दू अंग्रेज़ी ज़बान खे लाॾो ॿोली चइजे त उनजा पंहिंजा लफ़्ज़ आहिनि बि कोन ऐं के लफ़्ज़ त अहिड़ा अजीब आहिनि जो कुझु सम्झ में, पर ज़ाहिर आहे उहा दुनिया में राब्ते जो हिकु ज़रियो आहे त उनजी अहमियत आहे। इहो सॼो जेको नफ़्सियाती तौर ते अहसास कमतरी आहे जेका अलाए पोइ असांखे कंहिं ॾिनी या असां में मौजूदु हुई शुरू खां ई, अहसास महरूमी, अहसास कमतरी, त ॿोली जी अहमियत खां वाक़िफ़ न थी सघियासीं या पंहिंजे सक़ाफ़त खां या तारीख़ खां वाक़िफ़ थी न सघियासीं। जॾहिं असां पंहिंजी वजूद खां ई गाफ़िल रहियासीं त ॿोली जी अहमियत खे छा सम्झंदासीं। उन खां पोइ वरी प्राइवेट स्कूल्स, वरी उन्हनि में अंग्रेज़ी उर्दू, त उहे रुतबे जो हिकिड़ो ओहञाण बणिजी विया, सिंबल ऑफ स्टेटस बणिजी विया। त तबक़ाती जेका कशमकश आहे त जेकॾहिं अमीर आहियूं ऐं स्टेटस वाइज़ जे अॼुकल्ह आहे त असां बहितर नज़र ईंदासीं ऐं जेकॾहिं असां पंहिंजी ॿोली ॻाल्हाईंदासीं त पोइ असां ते माण्हू खिलंदा। कुझु इन क़िस्म जूं फीलिंग्स मूंखे या अहसासात मूंखे महसूसु थींदा आहिनि। त जेको ख़तरो आहे उहो ख़तरो बुनियादी तौर ते पॉलिसी मेकर्स खां आहे। अच्छा। छो त जेका पॉलिसी ठहियल आहे उन पॉलिसी जे मुताबिक़ सिंधी ॿोलीअ खे अॻिते नथो, मतलब उनजो इस्तेमाल जीअं चइजे त पॉलिसी जे मुताबिक़ न पियो थिए। न जेके असांजा पॉलिसी मेकर्स आहिनि न, उहे जेका पॉलिसी ठाहिनि था उन में ॿोलियुनि जो को ज़िक्र ई कोन्हे, सम्झो था। उन में ख़ासि तौर ते सिंधी नुमायां ॿोली आहे ऐं हिन वक़्तु उर्दू खां वधीक सिंधी ॿोली में किताब पब्लिश थियनि था। हालांकि सिंध जी सूबाई ॿोली जेका आहे उहा सिंधी आहे, पर सिंधी ॿोली जूं ॿियूं बि ख़ूबियूं आहिनि। माना वधीक किताबनि जो अचणु, वधीक मौज़ूआती तौर ते ॿोली जे हवाले सां हिकु त असां वटि लोक अदब जो सघारो विरसो मौजूदु आहे। जंहिं ॿोली में लोक अदब जो सघारो विरसो मौजूदु हूंदो आहे उहा दुनिया में तमामु घणी अहमियत रखंदी आहे न। लोक विरसो, लोक अदब आहे, शानदार लोक अदब आहे ऐं इन करे हू दुनिया में सघारियुनि ॿोलियुनि में शामिल थिए पई। तव्हां नोट कयो हूंदो, अंग्रेज़ आया, उन्हनि ॿोली जी अहमियत खे ॾिठो, हुननि हिते अल्फाबेट ठाही, सॼी पेशरफ़्त कई, उन्हनि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी खे उन्हनि जेको आहे सूफ़ी विरसो हुननि दरियाफ़्त कयो। त उनजो छा सबबु हो? उनजो सबबु इहो हो त हू हितां जे लोक विरसे खां मुतासिर थिया, न सिंधी ॿोलीअ जे लोक विरसे खां, पर जॾहिं हुननि ॿिया बि सूबा ॾिठा त कुझु वक़्तु अॻु जी ॻाल्हि आहे त ॿोलियुनि जे लैंग्वेजिस, मदर लैंग्वेजिस फेस्टिवल्स में काफ़ी साल अॻु जी ॻाल्हि आहे त हिकु बलोच राइटर मूंखे ॿुधायो त असां वटि जॾहिं अंग्रेज़ आया, हुन बाक़ाइदा तहक़ीक़ पे कई। हू चए पियो त मां अलाए केतिरनि ॻोठनि में वियो आहियां ऐं मूं माण्हुनि खां वञी सवाल कया आहिनि त हुन इहो चयो त मां हिन नतीजे ते पहुतो आहियां त अंग्रेज़ असांजा मर्कज़ी ख़्याल खणी विया आहिनि, ख़ासि कर ॿारहंनि गीतनि में, जंहिंमें हुन चयो त जेको हम्टी डम्टी वारो जेको आहे उहो बि असांजो ई ख़्यालु हुयो जेको हू खणी विया। ऐं हुन ॿ टे ॿिया बि ॿुधाया त इहा हक़ीक़त आहे त असां चऊं था त असांखे रेलवे स्टेशन्स ठाहे ॾिनऊं, असांखे रोड रस्ता ठाहे ॾिनऊं, असांखे ॾाढो फैसिलिटेट कयूं, पर हिन सां गॾोगॾु हुननि असांजी ॿोलीअ मां बि घणो कुझु वरितो। इहो त बिल्कुलु हिकिड़ो फितरी अमल आहे त तव्हां जॾहिं कुझु ॾींदा आहियो त कुझु वठंदा बि आहियो ऐं इहा सुठी ॻाल्हि आहे त हुननि वठण में बि जेको आहे सो ईअं सम्झो त कबाहत महसूसु कोन कई। पर हींअर असां जेकॾहिं ॾिसूं त असांजी ॿोली खे असांजे पंहिंजे घरनि में सभिनी खां वॾो चैलेंज आहे। ऐं असां जीअं त तव्हां चयो त उर्दू ॿोली ज़ाहिरी ॻाल्हि आहे त स्टेटस जो हिकिड़ो सिंबल थी सम्झी वञे, इंग्लिश जेको आहे उहो वरी ऑफिशियली उनजी डोमिनेंसी जेका आहे सो तमामु घणी आहे। त असां वटि ॿोली जो पंहिंजो जेको पंहिंजे घरनि में असांजो स्पेशली पढ़ियल लिखियल जेको क्लास आहे, हिकिड़ो क्लास जेको आहे ॿाहिराड़ी में जेको रहे थो वीचारो एतिरो पढ़ियल लिखियल कोन्हे, जंहिंखे उर्दू बि नथी अचे, इंग्लिश बि नथी अचे, उहो त अॼु बि निज सिंधी ॿोली ॻाल्हाए थो, उन्हनि जे घरनि में त सिंधी महफ़ूज़ आहे। पर जेको
इन्फ्लुएंशियल जेको क्लास आहे, जेको सिंधी माण्हू जेको शहरनि में रहे थो, मिडिल क्लास जो माण्हू आहे, उहो जेको आहे उहो सिंधी ॿोली खे हींअर कीअं जेको आहे सो एंडेंजर्ड ॿोली में शामिल करे रहियो आहे? मुंहिंजे ख़्याल सां ईअं कोन्हे, ॿोली खे एतिरो ख़तरो कोन्हे, पर ईअं ज़रूरु आहे त मां सम्झां जेसिताईं अदब हूंदो, जेसिताईं अख़बारूं हूंदियूं, जेसिताईं सिंधी चैनल हूंदा, त एतिरो ख़तरो कोन्हे। हा, ईअं ज़रूरु आहे त जेको शहरी माण्हू आहे उहो पंहिंजी ॿोली आहिस्ता आहिस्ता छॾींदो पियो वञे। ईअं आहे त जॾहिं घणा ॿोलियाई माण्हू जॾहिं असां वटि हूंदा आहिनि, मतिलबु जीअं उनखे चइजे त घणनि ॿोलियुनि ॻाल्हाईंदड़, त हिकिड़ो कल्चरल डिफ्यूजन थींदो आहे, जेके सकाफ़ती नुफ़ूज़ चयो वेंदो आहे। त जॾहिं उहे माण्हू ईंदा त पंहिंजी सकाफ़त, पंहिंजूं रस्मूं रीतूं सभु कुझु खणी ईंदा। उहो थियो असां वटि। असां लिबास ॾिसो, असां उहो लिबास जेको आहिस्ता आहिस्ता तब्दील थियो, असांजी रहणी कहणी तब्दील थी, असांजूं शादियूं, असांजो रस्म रिवाज, असांजा गीच, तव्हां ॾिठो हूंदो त हाणे शादियुनि में सभु कुझु तब्दील थी रहियो आहे। इहो हिकिड़ो कुदरती अमर आहे, कुदरती तौर ते इहो थियणो आहे। पर जेको ॻोठाणो समाज आहे, जेको ॻोठ जो माण्हू आहे, तव्हां ॾिसंदा त उते ॿोली ॾाढी निज ॻाल्हाई वञे थी। तोड़े जो उते रहणी कहणी ऐं लिबास ऐं शादियुनि में काफ़ी तब्दीली अची वई आहे, पर उन जे बावजूद बि उतां जो जेको माण्हू आहे उहो निज ॿोली ॻाल्हाए थो। त ऐं हक़ीक़त में ॿोलीअ जा वारिस बि असांजा ॻोठाणो समाज आहे, ऐं उते ॾाढी सुठी ॿोली ॻाल्हाई थी वञे। पर इहो आहे त उहे औरतूं जेके 50 साल जूं आहिनि, 60 जूं आहिनि, उन्हनि वटि उहो विरसो महफ़ूज़ आहे, पर हुननि जी जेका पोईं पीढ़ी आहे उहा हाणे थोरी ॿोली मुख़्तलिफ़ ॻाल्हाए थी, मुतासिर आहे। त इन जे करे इहो ॿ समाज विरहायल आहिनि। हिकु शहरी समाज आहे जेको ॿोली खे हींअर आहिस्ता आहिस्ता ॿोली खे उन खां ख़तरो आहे, पर जेको असांजो ॻोठनि में माण्हू रहनि था त उहे अञा बि पंहिंजे रीतियुनि रस्मुनि ऐं पंहिंजे ॿोली सां लाॻापियल आहिनि। मिसाल ॾींदसि मां तव्हांखे त जीअं मां गवर्नमेंट कॉलेजिस में रही आहियां, त मां उते इहा ॻाल्हि महसूसु कई त उते जूं जेके छोकिरियूं उहे सिंधी सुठी ॻाल्हाईंदियूं हुयूं, तोड़े उर्दू बि तमामु सुठी ॻाल्हाईंदियूं हुयूं। पर जॾहिं असां प्राइवेट सेक्टर जो ॿारु ॾिसूं था त उहो न, भले हुनजी मादिरी ॿोली उर्दू हुजे, पर उहो उर्दू बि सही नथो ॻाल्हाए, ऐं सिंधी त सवाल ई पैदा नथो थिए सही ॻाल्हाए, पर हू अंग्रेज़ी ॿोली ॻाल्हाए थो। उते जेको निजी स्कूलनि में पढ़ंदड़ ॿारु आहे उनजी ॿोली तमामु घणी मुतासिर आहे, पर साॻिए वक़्तु जेको गवर्नमेंट स्कूल्स में पढ़ियल ॿारु आहे उनजी ॿोली ऐं हुनजी तरबियत, हुनजी अख़लाक़ियात में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। जेको प्राइवेट सेक्टर जो ॿारु आहे, तव्हां ॾिसंदा उनजो तौर तरीक़ो ॻाल्हाइण, हुन में जेको एहसास बर्तरी या रूडनेस जेका आहे उहा ॿी आहे। पर जेको असांजे हितां जे लोकल स्कूल्स कॉलेजिस में पढ़े थो, ऐं मां सम्झां थी त हिन मुल्क खे हलाइनि बि उहे माण्हू पिया जेके गवर्नमेंट स्कूल्स ऐं कॉलेजिस मां पढ़िया, यूनिवर्सिटीज़ मां पढ़िया। उहे तवाज़ुन जो हिकु ज़रियो आहिनि, उहे ॿोली खे संभाले ऐं झले वेठा आहिनि। पर उहे ॿार जिन प्राइवेट में ॿोली पढ़ी, मुख़्तलिफ़ न, जेके प्राइवेट जेके ॿार पढ़िया आहिनि अंग्रेज़ी मीडियम में, उहे हींअर भले हुक्मरानी कनि, सिविल सर्विसिस में हुजनि, या तव्हां ॾिसो त फाइनेंस में हुजनि, या वॾनि वॾनि उहिदनि ते हुजनि, उन्हनि एॾो को कंट्रीब्यूट ॿोलीअ में न कयो आहे, सवाइ इन जे त जीअं असां चवंदा आहियूं असां वटि उहो तालीमी निज़ाम आहे जेको सेखारे थो त वधि में वधि पैसो कीअं कमाइजे ऐं माण्हूअ खे पैसे कमाइण जी मशीन कीअं ठाहिजे। उन में अख़लाक़ियात जो त को तसवुर ई न आहे। त छो असां ॿारनि खे निजी स्कूलनि में या प्राइवेट स्कूल्स में दाख़िल करायूं था, या CSS करायूं था, या ख़्वाहिश था कयूं त वॾनि उहिदनि ते हुजनि? छो त उनजो रीज़न इहो आहे त हू बि पार्ट ऑफ करप्शन थियनि, उहो बि उन ई माहौल खे फॉलो कनि जेको असांजो आहे, जेको सिस्टम हिकिड़ो ठही वियो आहे। हुननि कहिड़ो कंट्रीब्यूट कयो आहे सिंध समाजी निज़ाम में, या ॿोली में, या सकाफ़त में? मां सम्झां थी हुननि जो एतिरो को बि ख़ासि को हिसो कोन रहियो आहे। जेकॾहिं कंहिंजो हिसो रहियो आहे त उहो विचोलो तबिको आहे जेको पंहिंजी ज़ात ते फ़ख़्रु करे थो। ऐं छो त तबिक़ाती कशमकश में तव्हां ॾिठो हूंदो त तव्हां फैशनेबल आहियो, तव्हां वटि सुठो मोबाइल आहे, तव्हां वटि सुठो घरु आहे, सुठी गाॾी आहे, त तव्हां समथिंग
डिफरेंट, तव्हां यूनिक आहियो। पर जेकॾहिं तव्हां वटि इहे सभु शयूं न आहिनि, भले तव्हांजो ज़हन केॾो ख़ूबसूरत हुजे, तव्हां वटि ॿोली जी चाशनी हुजे, तव्हांजो किरदारु मज़बूत हुजे, पर त उनजी अहमियत कोन हूंदी। त इहे जेके हिकिड़ा समाजी रवैया आहिनि, इहा सभु इन्हनि कया आहिनि। सभिनी रवैयनि जे पैदा थियण जो सिर्फ़ु हिकिड़ो ई सबबु आहे त असां ॿ तबक़ाती निज़ाम जेके आहिनि पंहिंजे तालीमी निज़ाम में तालीमी पैदा निज़ाम कया में आहिनि, इन जो बुनियादी तौर ते इहो ई आहे या इन इन जो खां अलावा बि ॿिया के सबब न आहिनि? एजुकेशन जो ई घणो हिसो थिए थो। अच्छा, जेको तालीमी निज़ाम आहे, पोइ इहो त जेको असांखे किथे बि फ़िलहाल ढहंदे त नज़र नथो अचे, हा ईअं ई थो लॻे। हा न? छो त ॾिसो, जेसिताईं माण्हू न सम्झंदा, मां हिकिड़ी शइ तव्हांखे ॿुधायां त प्राइवेट सेक्टर में ज़ाहिरा मुंहिंजा ॿार बि पढ़िया, उते ॿोली जो को तसवुरु आहे ई कोन। हुननि खे ॻाल्हाइण त अचे थी, हुननि खे लिखणु नथी अचे। ऐं वालिदेन वटि एतिरो टाइम कोन्हे जो हू ॿारनि खे ॿोली सेखारीनि। त इन्ही करे ज़ाहिरा त उहे ॿार जेके आहिनि उहे पढ़ी नथा सघनि। छो त सॼी ॻाल्हि आहे पॉलिसी जी। मां चवां थी पॉलिसी जेका वफ़ाक़ जोड़े थो, ऐं उहा पॉलिसी जेका सिंध हुकूमत जोड़े थी, बिल्कुलु उहा ई पॉलिसी ॿोलीअ ते असर अंदाज़ थिए थी। असांजी जनरेशन त मज़बूत हुई, हलो ठीकु आहे मञूं था, पर हाणे जेके ॿार पढ़नि था, उहे छा था पढ़नि? इहा शइ त बिल्कुलु वाज़े आहे न। जीअं मां सिंधी ॿोली जे इदारे में हुअसि त मूं ॾिठो त असां वेंदा हुआसीं स्कूल्स में, त उते छोकिरियूं टीचर्स चवंदियूं छोकिरियूं पढ़नि ई नथियूं, सिंधी खणनि न, सलीस उर्दू या हो उर्दू सब्जेक्ट थियूं खणनि, चवंदियूं सिंधी ॾुखी आहे। यानी गवर्नमेंट स्कूल्स में असांजे या कॉलेजिस में तव्हां ॾिसो त उते छोकिरियूं सिंधी पढ़ण लाइ तयार ई न आहिनि। अच्छा, सिंधी पढ़ण जे लाइ जेको अॼुकल्ह जो ॿार तयारु कोन्हे, या ईअं सम्झो त उर्दू जेके स्पीकिंग ॿार आहिनि उहे त हलो उन्हनि जे लाइ त का अट्रैक्शन न हुजणु खपे या एतिरी कोन्हे, पर असांजो पंहिंजो सिंधी ॿार जेको आहे उहो बि पढ़ण जे लाइ तयारु कोन्हे। इन जो मतिलबु इहो आहे त उनखे सिंधी ॿोली जे पढ़ण खां पोइ उनजो को मुआशी फ़ाइदो नज़र नथो अचे, या उनखे सिंधी ॿोली सां प्यार ई कोन्हे। उनजो सबबु छा आहे? उनजो सबबु बुनियादी तौर ते माउ जी ग़फ़लत आहे। ऐं उहा माउ जेका कहिड़ी बि ज़बान ॻाल्हाए थी, उहा ॿारनि खे जेसिताईं उहा पंहिंजी ॿोली उन्हनि, छो त ॿोली ऐं सक़ाफ़त मुंतक़िल करण जो वाहिद ज़रियो औरत आहे। ठीकु आहे। हाणे असां ईअं चऊं त मिसाल पीउ सिंधी आहे ऐं माउ पछतो थी ॻाल्हाए या माउ उर्दू थी ॻाल्हाए या का ॿी ॿोली थी ॻाल्हाए, त पोइ उते ॿारु कीअं मादरी ज़बान जे वेझो हूंदो? त मादरी ज़बान जेका माउ ॻाल्हाए थी, ठीकु आहे, उहा उन में उनखे कहाणियूं ॿुधाए, उन ज़बान खे पंहिंजो करे उन सां ॻाल्हाए। बुनियादी ग़फ़लत माउ खां शुरू थी थिए। ऐं जेकॾहिं माउ जेका ॿी ॿोली ॻाल्हाए थी, त उते पीउ जी ग़फ़लत अचे थी। त हू पंहिंजे ॿारनि खे ॿई माउ ॿोलियूं अहमियत ॾेई ॻाल्हाइण, सम्झाए, सेखारे, उन खां पोइ अंग्रेज़ी थी अचे। हालांकि उर्दू बि ॿार सही उर्दू नथा ॻाल्हाइनि, पछतो ॿार पछतो नथा ॻाल्हाइनि। हाणे जॾहिं मां किताब पछतो किताबु मिलियो त मुंहिंजी हिकु स्टूडेंट हुई, उनखे मूं चयो ही पछतो किताब मूंखे पढ़ी ॿुधाए। चई मूंखे कोन थो अचे, मुंहिंजे पीउ माउ खे थो अचे, हुनखे न पई अचे उहा मतलब पछतो। नओं नस्ल, चाहे उहो पश्तून हुजे, चाहे उहो पंजाबी हुजे, चाहे उहो सिंधी हुजे, शहरनि में रहंदड़ जेको बि नओं नस्ल आहे पूरे पाकिस्तान जो, उन सां उहे चवंदा असांजे वालिदेन मतलब खे थो हिकिड़े अचे। मसइले खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। असांजे वालिदेन खे थो अचे। अच्छा, हींअर जेको असांजो सभिनी खां वॾो हिकिड़ो हल्को आहे असांजो शाइरनि जो, या लिखंदड़ जेको असांजो मुसनिफ़ आहे, कहाणीकार आहे, या नसर निगार जेको बि आहे, उहो सिंधी ॿोली खे बचाइण में केतिरो जेको आहे सो अहम किरदारु अदा करे सघे थो ऐं करे रहियो आहे? ज़ाहिर मूं इहा ॻाल्हि कई न त अदब तकलीफ़ थींदो रहंदो, अख़बारूं हूंदियूं त ॿोली जी वाध वीज थींदी रहंदी। पर हींअर जेका सूरत हाल आहे उहा इहा आहे त ॿोली जेका आहे सा सही कोन पई लिखी वञे, ऐं ख़ासि तौर ते लिखत वारी ॿोली काफ़ी मुतासिर थी आहे, जंहिंमें जीअं विसरगी मसला आहिनि ऐं बिहक जूं निशानियूं आहिनि, या जुमिलनि जी इवन जोड़ जक ग़लति आहे, ऐं हुननि में धारियल लफ़्ज़नि जी भरमार आहे। त इहा शइ ज़ाहिर अॻिते हली परेशान कुन साबित थींदी। त उहा हिकिड़े शौरी तौर ते कोशिशि करणी थी पवे ऐं ॿोलीअ जी अहमियत खे सम्झणो थो पए। मिसाल जेकॾहिं उर्दू ॿोली आहे त हुनजी पंहिंजी ख़ूबसूरती आहे, हुन में अहिड़ा लफ़्ज़ आहिनि, हुन में अहिड़ा जेके आहिनि ख़ूबसूरत ख़्याल आहिनि। साॻिए रीति अंग्रेज़ी ॿोली जी बि पंहिंजी अहमियत आहे, हुन में बि हुनजी बि सूंहं आहे, हुनजी बि ख़ूबसूरती आहे। पर मां जॾहिं ॿिन्ही ॿोलियुनि खे, पाकिस्तान जी ॿियनि ॿोलियुनि खे जॾहिं सिंधी ॿोलीअ सां भेटियां थी, त मूंखे सिंधी ॿोलीअ में ॿियनि ॿोलियुनि जे कंपैरेटिवली
तमामु हिकिड़ो रिच अदब, हिकु शाहूकार अदब महसूसु थिए थो, जंहिंमें लोक अदब आहे, उन में सूफ़ी विरसो आहे, उन में फिक्शन आहे, उन में नॉन फिक्शन आहे। ऐं 60 जे ॾहाके में 60, 70, 80 जे ॾहाके में जिन अदीबनि लिखियो, तव्हां खणी ॾिसंदा त उन्हनि जी ॿोली सुठी ऐं सघारी हुई। पर हाणे जेका ॿी पीढ़ी असांजे पुठियां बीठी आहे उहा अचे पई, उहा ॿ ॻाल्हियुनि में ग़लती थी पई करे। हिकु त सिंफ़ी नसरी सिंफ़ी घाड़ेटनि खे नथी पई सम्झे, ऐं ॿियो ॿोलीअ में हुनजी माना तकड़ आहे, अगहराई आहे। ॿोली हिकिड़ी ख़ूबसूरत शइ आहे, तव्हां हुन ॿोली खे निज ॿोली खे लिखंदा ऐं उन ॿोली खे सम्झंदा, उनखे पढ़ंदा, क्लासिकी शाइर पढ़ंदा, तव्हां सूफ़ी शाइर पढ़ंदा। हाणे सूफ़ीज़म जी ॻाल्हि पई हली, हाणे अक्सर पुछंदा आहिनि त भई सूफ़ीज़म असां छो पढ़ूं, आख़िर हिन सूफ़ीज़म में आहे छा? सूफ़ीज़म सॼी जेका शाइरी आहे उहा ॿोली जो हिकु शाहूकार ख़ज़ानो आहे। मिसाल शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे, ठीकु आहे, या हज़रत सचल सरमस्त आहे, या ॿिया असांजा जेके शाइर आहिनि, उन्हनि जे ख़्याल खे त फोकस कयो वियो आहे, पर हुननि जी ॿोली ऐं लिसानियात खे एतिरो जेको आहे उन ते तवजह न ॾिनो वियो आहे। उनजो सबबु छा आहे? महिनत नथो करे सघे माण्हू, शॉर्टकट्स खपनि, जल्दी नतीजो खपे, जल्दी शोहरत खपे। हाणे ॾिसो, अॻे जेको मुहक़िक़ हो, अॻे जेको लेखक हो या शाइर हो, उन वटि टाइम हो पाण सां ॻाल्हाइण जो, अकेलाई जो। हाणे असांजो समाज गोड़ में विञाइजी वियल समाज आहे। इहा तव्हां ॾाढी अहम ॻाल्हि कई आहे। हिकु त गोड़ में विञाइजी विया आहियूं, ॿियो त वरी पंहिंजी प्रचार घणी था कयूं। इहो असांखे फेसबुक खां मिलियो आहे। सुठी इन जा ॿई हिकु मनफ़ी पहलू बि आहे ऐं मस्बत पहलू बि आहे। इहो तव्हां ॿुधो हूंदो त भई सेल्फ रिस्पेक्ट या पंहिंजी ज़ात सां मोहबत हुअणु घुरिजे, उनमें सेल्फ स्टीम बि आहे, हुअणु घुरिजे, पर हद खां वधीक त पोइ उहा त हानिकार थी थिए, तव्हांजी ज़ात लाइ, समाज लाइ उहा हानिकार थी थिए। हाणे जी सूरत हाल इहा आहे त किताब अचे थो त बसि उहो उन किताब जी उहो पाण राइटर थो करे, उनजा दोस्त था कनि। अॻे ईअं हूंदो, को किताब ईंदो त हिकु सुठो बहस थींदो हो त भई ही किताब आयो आहे, उन ते ॻाल्हायो वेंदो हो, ऐं इहो फ़र्क़ु न हो त ही किताब मुंहिंजो आहे या कंहिं ॿिए जो आहे, या मुंहिंजे कंहिं वेझे दोस्त जो आहे। हिकु ख़ालिस अदबी निज अदबी माहौल हो, ऐं उन में भलीकार कयो वेंदो हो ऐं उन ते बहस छिड़ंदो हो। हाणे ईअं आहे त जॾहिं को नओं किताब अचे थो, इवन असांजो पुराणो जेको शाहूकार फिक्शन ऐं गैर अफ़सानवी अदब, अफ़सानवी ऐं गैर अफ़सानवी अदब आहे, उहो बि घणनि जो पढ़ियल ई न आहे। पोइ तव्हां छा कंदव? मतिलबु असांखे लिखण जी त तकड़ आहे, पर असां पढ़ण जे लाइ असां टाइम नथा कढूं, ऐं असां ॿियनि खे ॿुधूं नथा, ॿोली सिखूं नथा। मूं चङनि अदीबनि खे बि पढ़ंदे कोन ॾिठो आहे, न हुननि खे हमअसर अदीबनि खे हुननि पंहिंजो मुकमल तौर ते पढ़ियो आहे, न ई हुननि पंहिंजे पोयां ईंदड़ अदीबनि खे पढ़ियो आहे। हाणे तव्हां ॾिसो, तव्हांखे हर जॻह कुझु माण्हू नज़र ईंदा न, एतिरा माण्हू आहिनि जंहिंजी का हद न आहे। मां तव्हांखे नाला ॻणायां त बेशुमार, 100 खां त वधीक। इमदाद हुसैनी साहब हूंदा हुआ, पंहिंजे हमअसर शाइरनि खे ज़रूर पढ़ंदा हुआ न। असां मां बि पढ़ंदी आहियां, मूंखे ख़बर हूंदी आहे, मां चवंदी नज़र त रखणी थी पए न, त असांजो पहिरियों अदब जेको तख़लीक़ थियल हो कीअं हो, हाणे जो कीअं। त इहे रवैया मनफ़ी रवैया आहिनि, ऐं ज़ाहिर आहे इहे रवैया असां में हर शोबे में अची विया आहिनि। पोइ उन मां ॿोली ऐं लिसानियात जो शोबो बि मुतासिर थियो आहे। ॿी ॻाल्हि इहा त जेके सिंधी शोबा आहिनि यूनिवर्सिटीज़ जा, हुननि जी बि ज़िमेदारी आहे त हू ॿारनि खे जेकॾहिं मोनोग्राम लिखनि था या कुझु अहिड़ी का तहक़ीक़ में हुननि जी पेशरफ़्त थी थिए, हू एमफिल कनि था, त हुननि खे थोरा ॾुखिया मौज़ू ॾियनि, जंहिंमें ॿोली जा लिसानियात जा मौज़ू हुजनि। ख़्याल ते त केरु बि लिखी सघे थो, वधि में वधि भिटाई जे ख़्याल खे ई फोकस कयो वियो आहे, ख़्याल ते ई तवजह ॾिनो वियो आहे, या हज़रत सचल सरमस्त या ॿिया। पर किथे बि तव्हां ॾिसंदव त हुनजी लिसानी गुनागुनियत जेका हुननि में आहे, या जेका ॿोली जी सूंहं आहे, या हुन में जेका तजनीस हरफ़ी आहे, या हुनजा जेके बि जीअं फिगर्स ऑफ स्पीच आहे, उन में उन ते त कंहिं ॻाल्हायो ई कोन्हे। वधि में वधि थोरो तमसील निगारी ते कंदा, या थोरो ख़्याल खे ई फोकस कंदा। ॿोली जो जेको शानदार ख़ज़ानो असां वटि आहे, चाहे क्लासिकल अदब हुजे या सूफ़ी अदब हुजे, उन जी ॿोली ऐं लिसानियात ते वधि में वधि तहक़ीक़ न थी आहे। मतिलबु जेके डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच हो कीअं टाइम खे विरहाईंदा हुया, डॉक्टर ग़ुलाम नबी साहब हुया, जेके ग़ुलाम अली अलाना साहब हुया, हुननि ही शख़्सियतूं बाक़ाइदा हिकु डेडिकेटेड हुयूं, हुननि वटि हू इश्क़ हुयो
ॿोली सां ऐं वक़्तु न विञाईंदा हुया। असांजो माण्हू अॼु केॾो वक़्तु विञाए थो फेसबुक ते। हाणे त उहो डिजिटल दुनिया में फासी माण्हू अदब खां घणो परे थी वियो अच्छा आहे। शबनम, इहो चयो थो वञे त अदब जी दुनिया में तनक़ीद जो जेको आहे सो वॾो मतिलबु कॉन्ट्रीब्यूशन हूंदो आहे। त तव्हां तनक़ीद जे ज़रिए जी हींअर तव्हां ॻाल्हि कई त असां वटि हीउ कमु न पियो थिए ऐं शाह जी शाइरी ते घण रुखी जेका आहे सा तहक़ीक़ नथी थिए या उनखे रिसर्च जे हेठि नथो आंदो वञे, त असां वटि तनक़ीद बि नथी थिए न, ऐं तनक़ीद बर्दाश्त बि नथी थिए, त उन सां ॿोली खे कहिड़ो नुक़सान थो पहुचे जॾहिं तनक़ीद नथी थिए? ॾिसो वॾो नुक़सान पहुतो आहे। हिकु ॻाल्हि त जॾहिं मां कुझु अर्सो अॻु जी ॻाल्हि आहे, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में ज़रा असां वटि शानदार लाइब्रेरी हुई, उन कुतुबखाने में वेंदी हुयसि, ॾिसंदी हुयसि। मां इहा ॻाल्हि नोट कई त इहा जेको सिंधी अदब में तारीख़ूं लिखियूं वयूं आहिनि उहे बि ॾाढियूं महदूद आहिनि, ऐं उन खां पोइ जेका तनक़ीद निगारी उहा बि तमामु घणी महदूद मूंखे नज़र आई। सुठा तनक़ीद कंदड़ अदब जो रुख उनजो तयन कंदा आहिनि, ठीकु आहे न। ऐं जेकॾहिं सुठा तनक़ीद निगार हुजनि हा त अॼु उहे नाला जेके कुंडुनि में वेठा आहिनि उहे असांजा अॻिते हुजनि हा, छो त तनक़ीद त थी कोन्हे। हाणे जेका तनक़ीद थी रही आहे उन में जेके नवां नौजवान तनक़ीद में अची रहिया आहिनि उन्हनि जी तनक़ीद में को एॾो गहराई कोन्हे। उहो अची त ॾिसो तनक़ीद में हिकु उमिरि खपे। हलो ठीकु आहे, असां इहो बि चऊं त इल्मु उमिरि जो मुहताज कोन्हे, ठीकु आहे, पर हुननि वटि मुशाहिदो या हुननि वटि उहो तजुर्बो कहिड़ो आहे, या उन्हनि मयारनि खे जेको सम्झी सघे। छा हुननि क्लासिकी अदब पढ़ियो आहे, छा हुननि जी एॾी वॾो मुशाहिदो आहे जंहिंमें उन्हनि क्लासिकल अदब ऐं जेको क़दीम अदब ऐं उन खां पोइ हर दौर जो अदब पढ़ियो आहे, विरहाङे खां अॻु विरहाङे खां पोइ छा उन्हनि समूरा किताब पढ़िया आहिनि। समूरा किताब पढ़ण खां पोइ जॾहिं तव्हां तनक़ीद कयो था त उन तनक़ीद में गहराई थी अचे। तनक़ीद जा के रूल्स आहिनि, रेगुलेशन्स आहिनि, के क़ाइदा ऐं कानून आहिनि। ईअं तनक़ीद तव्हां नथा करे सघो त जीअं तव्हां कयो पिया त तव्हांखे जेको वणे थो उन ते उन जो तनक़ीदी जाइज़ो वठो पिया जेको तव्हांखे सुठो लॻे पियो। तनक़ीद में अणधुराइप हुअणु तमामु घणी ज़रूरी आहे। तव्हां जेसिताईं न्यूट्रल न हूंदा त कीअं तनक़ीद कंदा। ऐं मां त जीअं समूरी तनक़ीद पढ़ंदी रही आहियां त उहे तनक़ीद जेकॾहिं उहे पंहिंजी पसंदि जा टॉपिक खणनि था त उहा कहिड़ी तनक़ीद थी। त तनक़ीद में गहराई कोन्हे। तनक़ीद निगार अवल आहिनि ई कोन, जेके पुराणनि दौरनि जा तनक़ीद निगार हुआ त उन्हनि सां बि को सुठो रवैयो कोन्हे। तनक़ीद खे बर्दाश्त कोन पियो कयो वञे, बल्कि तनक़ीद करणु दुश्मनी जो मतलब हल्को पैदा थी करे। छो त हर माण्हू चाहे थो भई मूं जेको नॉवेल लिखियो, मिसाल शाहूकार नॉवेल लिखियो आहे, मां जेको कहाणी जो किताब आंदो आहे उन जहिड़ो त को थी नथो सघे। मां जेका शाइरी पई कयां उन जहिड़ी त लाज़वाल शाइरी का किथे आहे ई कोन। कंहिंजी मजाल आहे जो मूं ते तनक़ीद करे। ॾिसो इहे रवैया आहिनि न। में सैप न हूंदी त तव्हां तनक़ीद न सम्झंदो ॿुधंदो त तव्हां सिखंदो कीअं? तव्हां त अकले कुल थी विया, पोइ तव्हां छा सिखंदो? सिखण ऐं सेखारण जो त कुझु जवाज़ ई पैदा नथो थिए। त इहे रवैया मां ॾिसो न, दात सां गॾु मां हमेशह चवंदी आहियां ॾांहुं बि हुजे। दात जेकॾहिं तव्हां वटि तव्हांखे अलाह साईं दात ॾिनी आहे त ॾांहुं हुजे। ॾांहुं आहे मस्बत रवैयो, ॻंढण जो फन, ॿिए जी कामयाबी खे मञण जो सलीक़ो, ॿिए खे ममता ॾियणु इज़त ॾियण जो ॾांहुं, इहो ॾांहुं आहे। दात आहे त ॾांहुं आहे। ॾांहुं माना मस्बत सोच, ठीकु आहे। उन में तव्हांखे ख़बर आहे त तव्हां छा पिया लिखो, तव्हांजे लिखणनि में कहिड़ियूं उणायूं आहिनि, ऐं जेकॾहिं तव्हां ते केरु तनक़ीद करे पियो त वेलकम चओ, ख़ुशि आमदीद चओ। हाणे इन जे लाइ असांखे जेका तव्हां ॻाल्हि कयो पिया मस्बत रवैयो, मस्बत रवैये सां गॾु ॾांहुं जेको आहे सो उहो त असां वटि हाणे मां ई जेका आहे सा मिसिंग आहे। असांजी सोसाइटी में जेका असांखे सेखारींदी हुई त न बाबा, तोखे वॾो जेका ॻाल्हि चयो पियो उनखे ॿुध ऐं उनखे बर्दाश्त कर, उन मां सिख, ऐं जेका तुंहिंजी ग़लती आहे उनखे जेको आहे सो सही कर। त इहो रवैयो जेको सेखारण वारी माउ त हाणे मौजूदु ई कोन्हे। अॼुकल्ह जी जेका माउ आहे उहा त पंहिंजे ॿार खे चए थी त न, जेकॾहिं तोखे कंहिं हिकिड़ी ॻाल्हि चई आहे त उनखे तूं ॿ ॻाल्हियूं ॿुधाए,
जेकॾहिं उन तोखे हिकिड़ो धकु हयो आहे उनखे 2 धक हण, जेकॾहिं तोखे कंहिं जेको आहे सो गार ॾिनी आहे त उनखे 2 गारियूं ॾेई अच। त हाणे उनजे लाइ असांखे माउ खपे न। न ईअं आहे न ज़ाइदा त हिकु त तालीम सां गॾु तरबियत बि हूंदी आहे न। माउ वटि बि तरबियत जो जी कमी थी महसूस थिए, साॻी ॻाल्हि स्कूलनि में महसूस थी थिए त उन्हनि वटि तालीम त आहे, तरबियत कोन्हे। तरबियत जी जेका अणाहठ आहे, तरबियत जी जेका कमी उहा असांखे समाजी ज़िंदगी में रवैयनि मां ज़ाहिर थींदे महसूस थिए थी त अणसिहत वधी आहे, मनफ़ी रवैया घणा थिया आहिनि, हसद आहे, अदम बर्दाश्त आहे ऐं पंहिंजी पचार आहे ऐं ज़ात मतिलबु जीअं इनफ़रादी सोच वधी आहे, मादी सोच सां गॾु मादियत परस्ती ऐं इनफ़रादी सोच, इहे ॿई रवैया समाजी ज़िंदगी लाइ तमामु घणा हानिकार आहिनि। सिर्फ़ु समाजी ज़िंदगी लाइ न पर इल्मु ऐं अदब लाइ ऐं इल्मु ऐं अदब जे वाधि जे लाइ, पर्सनल ग्रोथ लाइ, ज़हनी फ़िक्री ऐं रुहानी ओसर जे लाइ इहे मनफ़ी रवैया तमामु घणा नुक़सान वारा आहिनि। हिकु ॻाल्हि ज़रूरु आहे त असां जॾहिं कामयाबी जो ज़िक्र कंदा आहियूं त जेसिताईं कामयाबी असां वटि हिकिड़ो इहो तसवुरु आहे त कामयाबी जेसिताईं ख़ुदगर्ज़ न थींदव ऐं लावर्ज़ न थींदव, थोरा सितही न थींदव त कामयाबी न मिलंदी। कामयाबी जा इहे नज़रअंदाज़ कयो, पंहिंजी ज़ात खे वधीक फोकस कयो, पंहिंजी ज़ात ते पंहिंजी तवजह रखो, पंहिंजे बारे में ॻाल्हायो, पंहिंजूं ॻाल्हियूं खणी अचो। त इहे जेके रवैया आहिनि इहे समाजी जेकी मक़सदियत आहे, गॾियल मक़सदियत या गॾियल शौर जेको आहे समाज जो, गॾियल जेको गॾियल जेका सोच आहे उहा त आहे ई कोन, इनफ़रादी सोच आहे। हर जॻह तव्हां असांजो घर कुटुंब, असांजा इदारा, असांजा सियासी इदारा जेके मुतासिर थिया आहिनि इन ई सोच खां मुतासिर थिया आहिनि। त हिकु ई माण्हू आहे जेको मुसलत लॻो वेठो आहे, हिकु डिक्टेटरशिप जेके आमरियत, रवैयनि जी आमरियत हर तरफ़ तव्हांखे महसूस थींदी। रवैयनि जी आमरियत घरनि लाइ बि ॾाढी नुक़सानकार आहे। तव्हां नौजवाननि खे छा हालत लॻी पई आहे, बुनियादी तौर ते ॿोली ऐं इख़्लाक़ियात, छो त ॿोली जो तालुक़ु सक़ाफ़त ऐं इख़्लाक़ियात सां बि आहे। ॿोली जीअं अॻे हूंदी, अॻे ॿोली मूं वरी ज़ाहिर उहे दौर ॾिठा कीअं असांजा वॾा ॻाल्हाईंदा हुआ, ठीक चङा भला, ॿार बच्चा ख़ुशि, जोड़ मतारा, हिकु वॾो हिकिड़ो ऐं केॾो पॉज़िटिव एनर्जी फ्लो कंदी हुननि जे इन्हनि मस्बत लफ़्ज़नि मां, मुस्कुराईंदा हुया ऐं चवंदा तव्हां कीअं आहियो, घर ॿार बच्चा सभिनी जे बारे में पुछा थींदी। हाणे त का अहिड़ी शइ कोन्हे। उहो जेको बयानियो हो मस्बत, उहो असां विञाए वेठा आहियूं। उन में बुनियादी जेको नुक़्स आहे उहो वालिदेन में आहे, ख़ानदाननि में आहे ऐं उन खां पोइ असांजे तालीमी इदारनि में आहे। पॉलिसी त आहे पंहिंजी जाइ ते, विफ़ाक़ जी पॉलिसी, सिंध गवर्नमेंट जी पॉलिसी ऐं तालीमी माहिरनि जी पॉलिसी, उन सां त असांखे इख़्तिलाफ़ राय आहे ई आहे। त बुनियादी तौर ते उन्हनि जो ई वॾो हिकिड़ो ख़ाल नज़र थो अचे। उन खां पोइ जेका ग़लती आहे उहा इनफ़रादी तौर ते उन क़ौम जी आहे। क़ौमी वहदत, क़ौमी शऊर खां वांझियल क़ौम में जेका अॼु मां वेगाणाइप ॾिसां थी, उहा वेगाणाइप हर जॻह नज़र अचे थी। तव्हां पंहिंजे बुनियाद खां कीअं था हटी सघो? अच्छा, हाणे तव्हां जेका ॻाल्हि कयो न, तव्हां पंहिंजे बुनियाद खां हटी सघो था? न, बिल्कुलु नथा हटी सघो न। हीअं अहिड़ा रवैया आहिनि त थूअर पोखे ऐं माण्हू था चवनि त असां गुलाब जी फसल लुणंदासीं। इहा ई ॻाल्हि तव्हांखे पुछण वारी आहियां त हाणे असां इहो जेको तव्हां चओ था त ॿोली सां गॾु जेको क़ौम जो मस्बत रवैयो जेको हूंदो आहे उहो असां जेको डिटैच थी वियो आहे न, उनखे असां कीअं अटैच करे सघूं? मां खे इहो थी ॿुधायां त सिंधी ॿोलीअ जी जेका फ्रीक्वेंसी आहे, जेका लहरुनि धारा आहे, उहा ॾाढी मस्बत ऐं स्वाभाविक आहे। तव्हां जॾहिं ॿोली ॻाल्हायो था त तव्हां ॾिसो त उनजी जेका वाइब्रेशनल फोर्सिस आहिनि, जीअं हिकिड़ो तहरुक तव्हां महसूसु कंदव, हिकु रवानी महसूसु कंदव उन ॿोली ॻाल्हाईंदड़ जे उन लफ़्ज़नि मां, त ही संस्कृत जी फ्रीक्वेंसी ॾाढी सफल आहे, ॾाढी स्वाभाविक आहे ऐं इन सां गॾोगॾु सिंधी ॿोली जी बि ॾाढी। जेकॾहिं असां पंहिंजी ॿोलीअ खे मस्बत लफ़्ज़नि वसीले बयानु कयूं त असांजी ज़िंदगीअ में उन्हनि मस्बत लफ़्ज़नि जो असरु नज़र ईंदो, छो त लफ़्ज़ ई असांजे ज़िंदगीअ जे रुख खे जो तयन कंदा आहिनि। ठीकु आहे न? असांजी ॿोली, असांजी ॿोली, असांजा लफ़्ज़, असांजी सोच असांजी ज़िंदगीअ जे हालात जो रुख तब्दील बि कंदा आहिनि, पोइ चाहे उहो मनफ़ी धारा में चाहे मस्बत धारा में।
त ॿोलीअ में पहिरियों जेके मस्बत लफ़्ज़ हुया उन जे बजाए हींअर मनफ़ी ॿोलीअ जा लफ़्ज़ घणा अची विया आहिनि। हूअं ॿोली में तव्हां ॾिसंदो स्लैंग पासो बि हूंदो आहे, गार गंद बि हूंदो आहे, थुक जो बि हूंदो आहे, जेको सभिनी खे वणंदो आहे। तव्हां ॾिसंदा आहियो त इहे स्लैंग पासो हूंदो आहे, हर ॿोली जो आहे, अंग्रेज़ी जो बि आहे, हर ॿोली जो इहो पासो आहे। उन में अणवणंदड़ लफ़्ज़ ऐं थोरा सितही लफ़्ज़ हूंदा आहिनि जिन खे हर को महसूस थींदो आहे। कैजुअली जेको आहे सभु इस्तेमाल जंहिंमें डाड़ूं, जंहिंमें वधाउ, जंहिंमें इहे सभु शयूं हूंदियूं आहिनि। इहो बि ॿोली जो हिकिड़ो हिसो आहे, पर उहो हावी थी वियो आहे, हावी न थियणु घुरिजे। जेका मस्बत धारा आहे उहा वधीक नज़र अचे, उहो बि हिकु पासो आहे, पर हुनखे थोरो उनखे हुअणु घुरिजे या न हुअणु घुरिजे, पर मस्बत सोच। छो त ॾिसो न, असां ज़िंदगी में जेका कामयाबी हासिल कंदा आहियूं असां लफ़्ज़नि वसीले हासिल कंदा आहियूं, ठीकु आहे न। असां हिकु अणवणंदड़ सूरत हाल खे पंहिंजे मस्बत लफ़्ज़नि सां वणंदड़ सूरत हाल में तब्दील करे सघूं था, ठीकु आहे न। या वरी असां पंहिंजी ज़िंदगीअ जो मनफ़ी रुख तब्दील करे सघूं था मस्बत सोच सां, सही आहे। जेकॾहिं केरु नफ़रत कंदो, उन सां नफ़रत कंदव त ॻाल्हि वधंदी, पर तव्हां वटि जेकॾहिं सुठो स्वभाव आहे, ॻाल्हाइण जो तरीक़ो आहे, त उहा शइ ख़तमु थी वेंदी। तव्हां उनखे केॾी मनफ़ियत खे ताक़त था ॾियो न। मनफ़ी ॻाल्हि अची वई, उनखे जल्दी जल्दी शेयर कंदा, उनखे एॾी तवानाई ॾींदा, माण्हुनि खे वणे थी, छो त उहे सितही ॻाल्हियूं आहिनि ऐं सितही ॻाल्हियुनि मां पैसो कमायो थो वञे। ऐं त पैसो मादियत परस्ती जे करे जल्दी उनजो जेको आहे सो वर्जाव थिए थो, उन ॻाल्हि खे जल्दी फैलाव मिले थो ऐं उहा जल्दी पखिड़िजी वञे थी, पर उनजो इम्पैक्ट जेको आहे, असर जेको आहे, उहो असांजी ज़िंदगियुनि ते जेको हींअर असां महसूस कयूं पिया। इहे जेके सितही ऐं नंढा नंढा जेके रवैया आहिनि जिन में असांजो समाज रहिजी वियो आहे, उन जो सबबु ज़ाइदा बुनियादी तौर ते इहो आहे त असां पंहिंजे अहसासे महरूमी ऐं मां हमेशह चवंदी आहियां अहसासे कमतरी खे सहेड़े ई न सघिया आहियूं, पंहिंजी ज़ात खे सम्झी न सघिया आहियूं। ख़ुदशनासी जो त तव्हां नालो ई न वठो, त तव्हांखे जेतिरी ॿियनि जी ख़बर आहे ओतिरी पंहिंजी ज़ात जी ख़बर न आहे। तव्हां जेतिरो ॿियनि ते था ॻाल्हायो ओतिरो पाण खे त सम्झो, पंहिंजे बारे में ॻाल्हायूं न। इहो त असीं चई सघूं था पाण न खे त बहितर असां कयूं। ईअं सम्झो त पोइ असांजो समाज जेको आहे उहो तमामु सतही माण्हुनि ते जेको आहे सो ॿधियलु आहे। हाणे उन्हनि सतही माण्हुनि जे मयार खे जेको आहे बहितर करण जे लाइ असांखे तमामु हिकिड़ी सुठी तरबियत जी ज़रूरत आहे। समाज सितही माण्हुनि ते ॿधियलु न आहे, ॻाल्हि इहा आहे त उहे माण्हू अटे में लूण बराबरि आहिनि, पर उहे हावी आहिनि, छो त मस्बत सोच खां मनफ़ी सोच में वॾी कशिश हूंदी आहे। नफ़रत जी जेका ग्रेविटी आहे न उहा ॾाढी, माना मस्बत सोच रखण वारो माण्हू पंहिंजो कमु न पियो करे तॾहिं मनफ़ी सोच रखण वारो हावी थी वियो आहे। मस्बत सोच रखण वारो कुंडुनि में वेठो आहे, उनखे निकिरणु खपे न ॿाहिरि, निकिरणु खपे, पर मस्बत खे अचणु ॾियनि न। उनखे पथर हणी हणी अहिड़ो करे था छॾनि जो हू पंहिंजो वञी कुंडू थो वसाए, छो त मस्बत सोच रखंदड़ माण्हू गार न ॾेई सघंदो, मस्बत सोच रखंदड़ माण्हू उहा ॿोली न ॻाल्हाए सघंदो, ठीकु आहे न। हिन समाज में माना उहा सेखारियो वियो आहे त जेॾी बदमाशी कंदव, जेॾी तव्हां में मनफ़ियत हूंदी, जेॾा तव्हां में शॉर्टकट्स हूंदा, ओॾा ई तव्हां कामयाबु थींदव। इहे कामयाबी जा गुर आहिनि न। तव्हां मनफ़ी आहियो, तव्हां गोड़ करणु ॼाणो था, तव्हां गोड़ करे हमदर्दी हासिल करणु ॼाणो था, तव्हांजी पुठ भराई आहे, तव्हां टेकियल आहियो, तव्हांजे पुठियां माण्हू बीठा आहिनि, तव्हां सिफ़ारिशी आहियो, केरु मुंहिंजे साम्हूं बीहंदो। अच्छा, इन जे लाइ असां कहिड़ो अदब इन जे लाइ कहिड़ो किरदारु अदा करे सघे थो? अदब में जेके माण्हू आहिनि, अदब जे मैदान में जेको माण्हू आहिनि, उन्हनि जो कहिड़ो किरदारु थी सघे थो त असीं इन्हनि मनफ़ी रवैयनि खे ख़तमु कयूं ऐं उन्हनि खे आइडेंटिफाई कयूं? अहिड़ा मौज़ू खणी अचूं, असां नफ़्सियात खे सम्झूं, असां उहे मौज़ू खणी अचूं ऐं असां ॾिसो न ज़ाइदा, जेसि ताईं मूं में ज़ाती तर्जीह जी सलाहियत न आहे या ख़ुदशनासी न आहे त मां जॾहिं चवंदसि त मां जेको कयां पई सही पई कयां, मां त ग़लति ई न आहियां। जॾहिं मां ग़लति ई न आहियां, सही पई कयां त ॻाल्हि ख़तमु, सही, ठीकु आहे। उते मुंहिंजी ज़हनी ग्रोथ बि रुकिजी वई, ज़हनी वाधवी जी बि बीही वई, हुन में मुंहिंजी, छो त मां त हावी लॻी वेठी आहियां, छो जो मूं त पंहिंजो पाण मसइले खे सम्झो ई कोन्हे। मां ॿिनि तरीक़नि सां हावी लॻी वेठी आहियां। मां मिसाल थी ॾियां, ईअं आहे कोन। हिकु त मां सिफ़ारिशी आहियां, ठीकु आहे, मुंहिंजी पुठ भराई आहे। ॿी ॻाल्हि इहा त मुंहिंजो एटीट्यूड ऐं रवैयो डार्क साइकोलॉजी खां वाक़िफ़ आहियां, त कीअं माण्हुनि खे मैनिपुलेट कजे, कीअं माण्हुनि जी नफ़्सियात सां खेॾिजे, कीअं माण्हुनि खे छिकजे, उहा मूंखे अचे थी। इन जे करे ईअं थो थिए त
उहे माण्हू जेका डार्क साइकोलॉजी जेका ॻाल्हि कयां उन में जेका हिकिड़ी ऊंधाओ पासो आहे उन नफ़्सियात जो, उहो असां वटि तव्हां ॾिसंदो त जेको असांजे सुपर पावर्स आहिनि या ऑन द होल जेका नफ़्सियात हाँ बिल्कुल बिन अक़वामी तौर ते हाँ आहे, बिन अक़वामी तव्हां डीप जेका स्टेट्स जेके आहिनि जेके हाँ तव्हां उतां जी पॉलिटिक्स ॾिसो, उतां जी इकोनॉमी ॾिसो, उतां जी उन्हनि जी इकोनॉमी ग्रो ई करे थी मनफ़ी शयुनि ते। त मां इहो चवंदसि त जेका तबक़ाती फ़र्क़ु आहे या तबक़ाती कशमकश आहे उन ई ॿोली जे मक़सदियत खे, ॿोली खे वॾो नुक़सानु पहुचायो आहे। हाणे इहो आहे त टे ॻाल्हियूं साम्हूं आयूं। हिकु त असांजा जेके पॉलिसी जोड़ींदड़ आहिनि उहे ॿोलियुनि खे उसरण नथा ॾियनि। ॿियो जेको तालीमी तबक़ाती विरासत कशमकश उहा नुक़सानु पई पहुचाए। टी ॻाल्हि आहे त पंहिंजो इनफ़रादी जेका माउ आहे या जेको स्कूल आहे, हलो ठीकु आहे पॉलिसी वारा माण्हू पॉलिसी माना हू चाहिनि पिया था त असां पर पोइ असां उन्हनि खे नाकाम करे सघूं था। असां पंहिंजे ॿारनि खे ट्यूशन ॾेई सघूं था। असां छो त असां कुझु ई वक़्त में ॾिसिजो असां अक़लियत में हूंदासीं, जेॾी तेज़ी सां ॿाहिरियां माण्हू असां वटि अचनि पिया, आबादगारी थिए पई, थोरे अरसे खां पोइ असांजी अक़लियत में तब्दील थी वेंदासीं। जॾहिं असांजी ॿोली अक़लियत में असां थी वेंदासीं त ॿोली खे त नुक़सानु पहुचंदो, इहो ख़तरो आहे असांखे। त हींअर जहिड़े तरीक़े सां असां वटि तब्दीलियूं अचनि उनजो पियूं, हल छा आहे? हल इहो आहे त इनफ़रादी शऊर खे वधायो वञे। ऐं मां इहो चवणु चाहींदसि त जेके असांजा इदारा आहिनि अहिड़ा कमर्शियल्स ठाहिनि ऐं असांजा जेके सहाफ़ी ऐं अदीब आहिनि उहे इन्हनि ख़तरनि खां आगाह कनि, जिन खां भिटाई एॾा 100 साल पहिरियों आगाह करे वियो आहे। पहिरीं ॻाल्हि इहा तव्हांखे मां ॿुधाइणु चाहींदसि त जॾहिं असां पंहिंजे तारीख़ खां वाक़िफ़ न हूंदासीं, असांजो ॿार असांजो नौजवान पंहिंजी ॿोलीअ जी वहदत, ॿोलीअ जे बुनियाद ऐं तारीख़ खां वाक़िफ़ न हूंदो त हू छा करे सघंदो? ठीकु आहे, हू जेका ॿोली पढ़ंदो उन ॿोली जो अदब पढ़ंदो, उन ॿोलीअ जो जेको उन क़दुरु ऐं उन ॿोली जा रस्म रवाज। तारीख़ त ॾिसो न तव्हां ॿार खे जेका निसाब में पढ़ाई थी वञे उन ते उनजो पहिरियों जेको वीचारे जो यकीन आहे उन ते ई थो अचे। उन खां पोइ हू कोशिशि करे पंहिंजी एफर्ट सां सच जी ॻोल्हा करे थो। ठीकु आहे न, जेसि ताईं सच जी ॻोल्हा करे थो तेसि ताईं वक़्तु इलाही सारो निकिरी थो वञे ऐं वरी हुनजो करियर थो शुरू थी वञे। त असां आख़िर में इन नतीजे ते पहुतासीं त सिंधी ॿोलीअ खे सिंधी माण्हुनि खां ई ख़तरो आहे, ॿियो कंहिंखां बि ख़तरो कोन्हे। सो असांखे जाॻणु घुरिजे। इज्तमाही मक़सदियत ऐं इज्तमाही मफ़ाद जे हवाले सां बि जेकॾहिं ॻाल्हि कयूं त असांखे पाण खां ई ख़तरो आहे, ॿियनि खां न आहे। तव्हां भला असांजी जेके माइरूं आहिनि, जेके घरनि में नौजवान जेके ॿार आहिनि उन्हनि खे कहिड़ो मैसेज ॾींदव? हाणे मां तव्हांखे हिकु मिसाल ॾींदसि। मां सिरियलनि खां वियसि त मां माइरुनि खां पुछंदी हुअसि त भई तव्हांजो ॿार अंग्रेज़ी नथो ॻाल्हाए, तव्हां 99 या 98% तव्हां वटि तालीम जो रेशो आहे, त तव्हांजो जेको ॿारु आहे उहो पंहिंजी ॿोली थो ॻाल्हाए, अंग्रेज़ी नथो ॻाल्हाए, उते अंग्रेज़ी कोन ॻाल्हाईंदा आहिनि, पंहिंजी ॿोली ॻाल्हाईंदा आहिनि, तामिल या सिंहाली। त मां हुननि तव्हां कीअं थियूं तरबियत कयो? त हुननि चयो त असां हुननि खे पंहिंजे तारीख़ ऐं पंहिंजे हीरोज़ खां वाक़िफ़ कंदा आहियूं। ठीकु आहे, असां हुननि खे अहिड़ियूं कहाणियूं ॿुधाईंदा आहियूं बहादुरनि जूं, जंगजूअनि जूं, ऐं पंहिंजे ॿोली जी जाग्राफियाई हालत ऐं पंहिंजी ॿोलीअ जी ऐं लोरी हुननि खे हुननि सां ॻाल्हाइण सां पंहिंजी ॿोली में कंदा आहियूं। त उते ॾिसो त ॿी शइ आहे त उते हिकु माण्हू बि मूंसां इहा ॻाल्हि कई, हुन सां बि मां ॻाल्हि ॿोल्हि कई पई, त हुन मूंखे ॾाढी सुठी ॻाल्हि कई। हुन चयो तव्हां वटि जेका औरत आहे सां मग़रूर आहे पढ़ियल लिखियल, हुनखे फैशन खपे, हुनखे मोबाइल खपे, हुनखे स्टाइल खपे, हुनखे नख़रा खपनि, हुन इहा ॻाल्हि कई। हूअ जहिड़ी असांजी माउ आहे उहा ओड़ी थी बि कान थी सघे। हुन बिल्कुलु मूंखे सॼो तर्जुयो करे ॿुधाए छॾियो। त बुनियादी तौर ते माउ जेकॾहिं मादित परस्ती में मुब्तला थींदी, फैशन में थींदी, भई तो वटि त हिकु ॿारु आहे, उन ॿार जी तूं अहिड़ी तरबियत कर, हुनखे ख़ालिस बुनियादनि ते हुनजी तरबियत कर। तूं हुनजी तरबियत अहिड़ी थी करी कागज़ी गुलनि वांगुरु, हुन में ख़ुशबू त हूंदी कोन। जेको ॿारु ॿोली खां परे बीठो आहे, जेको ॿारु पंहिंजी सकाफ़त खां परे बीठो आहे, उहो त कागज़ी गुल आहे, हुन में त ख़ुशबू आहे कोन। तूं त उहा ॿार पई ठाहीं, उहो ई तव्हां ॿार पई थी हुनखे ठाहीं। त तूं जेकॾहिं बुनियाद ते ई पाण ई नाहीं त तूं कहिड़ी तरबियत कंदी ॿार जी? सॼो ॾोह माउ जो आहे, सॼो ॾोह। छो त माउ हींअर गाफ़िल आहे। माउ जेकॾहिं पंहिंजे ॿोली, तारीख़ ऐं ख़िते जी अहमियत खां वाक़िफ़ हुजे न त कॾहिं बि हू पंहिंजे ॿार जी ॿोलीअ तां हथु न खणे,
हुनखे ॿी ॿोली न सेखारे, भले हू पाण सिखंदो, उसूल आहे न 3 सालनि जी तव्हां पंहिंजी माउ ॿोली ॻाल्हायो। हींअर त यूनाइटेड नेशंस बि चवे थो, ऐं बल्कि नफ़्सियाती तौर ते बि इहा ॻाल्हि आहे त हिकिड़ियूं डेवलप्ड स्किल्स जेके आहिनि ॿार ॼाए ॼम खां माउ जे पेट खां सिखी थो अचे, खणी थो अचे जेनेटिकली वरसे में। त उन ई ॿोली में जॾहिं हुनखे तव्हां पढ़ाईंदव सेखारींदव त उन ॿोली में हू हुनजी फ़िक्री ज़हनी शऊरी वाधवीज थींदी। उन खां पोइ हू ॿोलियूं ॿियूं पाण ई सिखी वेंदो। हिननि खे डपु अची लॻो आहे त असांजो ॿारु उर्दू ॻाल्हाए, असांजो ॿारु अंग्रेज़ी ॻाल्हाए, ऐं न त हू सिखंदो न। तव्हां हुनखे पंहिंजी बुनियाद वारी पंहिंजी ॿोली त सेखारियो। जॾहिं तव्हां पंहिंजी ॿोली सुठी सिखी वेंदा न, तव्हां दुनिया जी हर ॿोली सुठे नमूने ॻाल्हाए सघंदा। इहे जेके रवैया इहे चेंज करण जी ज़रूरत आहे, तब्दील करण जी ज़रूरत आहे। इज्तमाही मफ़ाद, इज्तमाही सोच, इज्तमाही फ़ाइदो खणी अचिजे जेकॾहिं असां पंहिंजी ज़िंदगियुनि में खणी अचूं, ऐं असां मां न चऊं, असां तव्हां चवणु सिखूं मुहबत सां, त घणियूं तब्दीलियूं अची सघनि। असांजो चऊं त मां माउ खे इहो चवणु चाहींदसि त हाणे मुंहिंजूं भेनरूं किताबु पढ़ो, किताबु मुहबत कयो, मोबाइल खे थोरो परे रखी छॾियो। छो त हाणे ॾिसो था त असांजूं अखियूं, असांजे ॿारनि जूं अखियूं तमामु घणियूं ऐं कॉग्निटिव स्किल्स बि मुतासिर पिया थियनि। अच्छा शबनम, असांखे इहो ॿुधायो त भला ॿोली जेका ॿार खे कीअं सेखारिजे, मतिलबु कीअं हुनखे जेको आहे तयारु कजे त हू घर में जेको ॻाल्हायो पियो वञे उनखे ॿुधे बि सही। हाणे असां ख़तरनि ते त ज़्यादा ॻाल्हायूं पिया, पर हाणे इहो ॾिसणो पवंदो त ॿोली जी सिखिया कीअं थींदी आहे। ॿोली जी सिखिया थींदी आहे जॾहिं असां ॿारनि सां ॻाल्हाईंदासीं या पाण में ॻाल्हाईंदासीं, हिकु मस्बत मुकालमो जोड़ींदासीं। मस्बत मुकालमो आहे ई कोन। वॾा बि हाणे ॿारनि सां कोन पिया ॻाल्हाइनि, ॿार सां न पियो ॻाल्हाए। ऐं स्कूलनि में ॾिसो तव्हां, ऐं हर जॻह ॿाहिरी दुनिया में बि तव्हां ॾिसंदव, जेकॾहिं रेस्टोरेंट में वञूं था त 4 भातियुनि चइनी वटि मोबाइल आहे, ठीकु आहे, ऐं हू मोबाइल ते ॻाल्हाए रहिया आहिनि। त मोबाइल जेको आहे ॿोली जे जेके मक़सदियत वारो पासो आहे उनखे तमामु घणो नुक़सानु पहुचायो आहे। जेसिताईं मस्बत मुकालमो न असां जोड़ींदासीं, छो त हाणे तव्हां ॾिठो हूंदो बहस मुबाहिसे में अञा असां ॻाल्हाईंदा ई आहियूं त केर बि तनक़ीद ॿुधंदो आहे त हिकदमि सां झेड़ो थी वेंदो आहे। मस्बत मुकालमो आहे कोन, हिकु ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि इहा आहे त ॿोली जे लाइ ॿुधण लाइ कन खपनि, अणधुरिया कन खपनि। यानी हिकिड़ो त असां नज़रियुनि सां था ॿुधूं, ठीकु आहे न, मुंहिंजो जेको नज़रियो आहे, मुंहिंजी जेका साइकी आहे, मुंहिंजी जेका सोच आहे, मूंखे जीअं पालियो वियो, मूं जेके मुशाहिदा तजुर्बा कया, हाणे मुंहिंजा कन ईअं ई आहिनि। मां ॿुधंदसि त हर शइ खे उन पासे वठी वेंदसि। जेको अणधुरिया कन आहिनि न, जेके प्रोडक्टिव लिसनिंग चइबी आहे, त तव्हां उहा शइ जेका कम वारी ॿुधो, जेका कम वारी न आहे उनखे फिल्टर करे छॾियो। असां छा था कयूं, जेका कम वारी न आहे उनखे रखूं था पाण वटि, जेका कम वारी आहे उनखे फिल्टर करे था छॾियूं। त इहो वॾो हिकिड़ो हाल आहे। त ॻाल्हाइण, गुफ़्तगू, ॿुधणु ऐं उन खां पोइ जेको आहे पाण ॻाल्हाइणु, इहे ॿोलीअ जी सिखिया जा ज़रिया आहिनि। थैंक यू शबनम, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां एतिरियूं ज़बरदस्त ॻाल्हियूं कयूं, ऐं उहो साइड, उहे पासा जेके शायदि असां अञा ताईं कंहिंसां बि फ़िक्री तौर ते जेके आहिनि से डिस्कवर करण जी कोशिशि कोन कई हुई। तव्हां छो जो हिकु उस्ताद बि आहियो, तव्हां हिकु मदर बि आहियो, ऐं नफ़्सियात ते बि तव्हांजी जेका असां नज़र आहे, त उन्हनि सभिनी शयुनि खे तव्हां ॾिसण जी कोशिशि कई ऐं उन्हनि ते ॻाल्हायो। उमेद आहे त असांजूं जेके माइरूं आहिनि, जिन जे हथनि में नंढड़नि गुलनि खे पालण ऐं परवरिश करण जी ज़िमेदारी हिन वक़्तु कुदरत ॾिनी आहे, उहे उन्हनि खे कागज़ी गुल कोन ठाहींदियूं। उन्हनि खे कुदरती जेका उन्हनि जे अंदरि ख़ुशबू मौजूदु आहे उन खे परवान चढ़ाइण जी कोशिशि कंदियूं, उन्हनि खे पंहिंजी ॿोली सेखारींदियूं, त जे उहे पंहिंजे जिथे बि उहे पलिजी वॾा थियनि ऐं पंहिंजे इर्द गिर्द ख़ुशबू पखेड़े सघनि। उमेद आहे त अॼु जी असांजी ॻाल्हि ॿोल जेका असां ॿोली, उनजी अहमियत ऐं उन जा जेके मुख़्तलिफ़ फ़िक्री पासा आहिनि, इनफ़रादियत ऐं इज्तमाहियत जो जेको तसवुरु आहे, उन ते जेका ॻाल्हि ॿोल असां कई आहे शबनम गुल सां, तव्हां उनखे इंजॉय कयो हूंदो। ऐं जेकॾहिं तव्हांखे अॼु जी ॻाल्हि ॿोल पसंदि आई हुजे त ज़रूरु कमेंट कंदा, ऐं जेकॾहिं असांखे अञा तव्हां सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब कंदा। अल्लाह वाहे।